बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम। आउं आहियां महताब अली नूर। नाज़रीन, इंतिहाई अहम टॉपिक्स आहिनि जिते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मकानी चूंडूं जीअं ई थियूं आहिनि उनखां पोइ जेके रिज़ल्ट्स आया आहिनि उन रिज़ल्ट्स ते कराची में मैंडेट जी दावा कंदड़ पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी विच में सख़्तु बयाननि जो सिलसिलो जेको आहे अॼु ताईं जारी रहियो आहे। उन सख़्तु बयाननि खां पोइ बाज़ाब्ता वरी ॻाल्हियुनि जी जेका शुरूआति आहे उहा बि अॼु थी आहे। पीपल्स पार्टी जो वफ़द जेको आहे उहो जमात इस्लामी जे कराची वारे मर्कज़ इदारा नूर हक़ पहुतो ऐं उते उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी, जंहिंखां पोइ ॿिन्ही जमातुनि जे अॻुवाननि सईद गनी साहब ऐं हाफ़िज़ नईमुर रहमान मीडिया सां बि ॻाल्हि ॿोल कई मुख़्तसरनि। सईद गनी जो चवणु हो त जमात इस्लामी जा तहफ़ुज़ात ॿुधा आहिनि ऐं कोशिशि कंदासीं त हिननि जा समूरा तहफ़ुज़ात ख़तमु करे सघूं। ऐं इन जे जवाब में वरी हाफ़िज़ नईमुर रहमान बि साॻी ॻाल्हि कई त ख़दशात ख़तमु करण जी ॻाल्हि त थी आहे, कराची जे अवाम जे लाइ गॾिजी कमु कंदासीं। हाणे फार्मूलो छा हूंदो, छा इन ते बि के ॻाल्हियूं थियूं आहिनि, इन ते ॻाल्हाईंदासीं। इन खां पहिरियां अॼोके ॾींहं दौरान जेके सख़्तु क़िस्म जूं प्रेस कॉन्फ्रेंसिस साम्हूं आयूं, जमात इस्लामी कराची जे अमीर ऐं मेयर जे उम्मीदवार हाफ़िज़ नईमुर रहमान प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त जेकॾहिं कराचीअ ते अवां कब्ज़ो कंदव त असां कब्ज़ो छॾाईंदासीं, असांजो मैंडेट तस्लीम न कंदव त असां झेड़ो कंदासीं। ऐं हाफ़िज़ नईमुर रहमान जो चवणो त छा बि थी पए मेयर जेको आहे उहो जमात इस्लामी जो थींदो, केर बि इनखे इज़त सां मञे या इज़त सां न मञे। इहो सख़्तु बयानु हाफ़िज़ नईमुर रहमान जो आयो। उनखां पोइ वरी पीपल्स पार्टी अॻुवान आजिज़ धामरा उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उन्हनि वरी प्रेस कॉन्फ्रेंस में अञा कुझु वधीक एग्रेशन जो मुज़ाहिरो कयो। आजिज़ धामरा साहब जो चवणो त कराचीअ में असांजो मैंडेट खसण जी कोशिशि कई पई वञे। पीपल्स पार्टी खे जेकॾहिं भित सां लॻाइण जी कोशिशि कई वई त पोइ दमादम मस्तु कलंदर थींदो। इन्हनि सख़्तु बयाननि खां पोइ ॿिन्ही जमातुनि विच में ॻाल्हियूं जेके आहिनि उहे शुरू थी चुकियूं आहिनि। मकानी इदारनि जी चूंडुनि जे हवाले सां ई असां ॿी शइ अपडेट बि शेयर कयूं त PTI अॻुवान असद उमर बि प्रेस कॉन्फ्रेंस कई इस्लामाबाद में। PTI कराचीअ में ख़ासि तौर ते जेके मकानी चूंडूं थियूं आहिनि उन्हनि खे कलदम करार ॾेई छॾियो आहे ऐं नए सिर चूंडूं कराइण जो मुतालबो कयो आहे। इन मुतालबे ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में ख़ासि तौर ते कराची में मेयर जो फार्मूलो छा हूंदो, डेप्यूटी मेयर कहिड़ी जमात जो ईंदो, ॿिन्ही जमातुनि जो जहिड़ो हलंदड़ आहे, मैंडेट ॾियण वारा जेके आहिनि छा उहे अञा के पावरफुल हथ आहिनि जिन इन्हनि ॿिन्ही जमातुनि खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आंदो आहे। इन खां अलावा अवाम जेको आहे उहो महांगाई जे हिक नए तूफ़ान खे मुंहुं ॾियण लाइ तयारु थी वञे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि अॼु हिकु अहम इजलास थियो आहे। इन इजलास में बिजली ऐं गैस महांगी करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, मिनी बजट पेश करण जी मंज़ूरी बि ॾिनी वई आहे। IMF सां जेके ॻाल्हियूं डेडलॉक जो शिकार आहिनि उन्हनि ॻाल्हियुनि खे मामूल ते आणण जे लाइ सख़्तु फ़ैसिला जेके आहिनि उहे कया विया आहिनि। वज़ीर आज़म जे इन इजलास खां पोइ वरी नाणे वारी मुमलिकती वज़ीर आयशा गौस पाशा पारां बि बयानु ॾिनो वियो। उन बि साॻी ॻाल्हि कई त IMF जेके बि शर्तूं रखियूं आहिनि उहे समूरियूं शर्तूं मञणियूं पयूं त मञींदासीं, छाकाणि त IMF जो जेको कर्ज़ु आहे उहो असां लाइ इंतिहाई इम्पोर्टेंस रखे थो पियो। हाणे इन सूरत हाल में जॾहिं मुल्क में अटे जो बहरान आहे, माण्हू अटो वठण जे लाइ परेशान आहिनि, सरकारी स्टॉल्स ते बि अटो नथो मिले, उन ई अवाम जे लाइ वरी जॾहिं महांगाई में इज़ाफ़ो कयो वेंदो त अवाम उनखे केतिरो क़बूल कंदो, इन ते ॻाल्हाईंदासूं। सीनियर तजिया निगार एम्बेसडर डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब असां सां गॾु आहिनि अॼु। नसीर मेमन साहब असांखे जॉइन कनि पिया। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब असां सां गॾु आहिनि। अमर सिंधू साहिबा असांखे जॉइन कयो आहे ऐं डॉक्टर अयूब शेख साहब अॼोके प्रोग्राम में असां सां गॾु आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच सर, वेलकम चऊं पिया अव्हांखे शो में। अव्हां खां शुरूआति कयूं था सर। हीउ जेको सिंध में गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां बयानबाज़ी बि हले पई, जमात इस्लामी दावा पई करे त उन्हनि खे मैंडेट मिलियो आहे, पीपल्स पार्टी दावा पई करे त कराची जो मेयर आणणु असांजो हक़ु आहे। अॼु बाज़ाब्ता ॻाल्हियूं बि थियूं आहिनि, पर इन खां अॻु में जेके सख़्तु बयान आया मैंडेट खसण जा, त मैंडेट खसे केरु पियो, अव्हांखे छा पियो नज़र अचे, केरु पॉलिटिकल पार्टीज़ जे विच में टियाकड़ी थियणु नथो ॾिए या मेयर वारे मामले ते जेके मुंझार आहिनि उहे केरु अची करे दूर कंदो सर? कंदा जमात इस्लामी वारा हिन वक़्तु, ऐं उहे खणी हिन वक़्तु पीपल्स पार्टी सां था ॻाल्हाइनि, पर उन्हनि वटि ऑप्शन ॿियो बि मौजूदु आहे न, उहो PTI वारो ऑप्शन बि मौजूदु आहे। उन्हनि सां बि उन में उन जो बैकग्राउंड में उन जी ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि थियूं पियूं, त उन लिहाज़ सां जमात इस्लामी ऐं पोइ जमात इस्लामी इहा ॻाल्हि त मञणी पवंदी त
त हिकिड़ी ऑर्गेनाइज़ जमात आहे बिल्कुलु, उन्हनि जा टेंटिकल्स हर उन में पाड़े में गिटियुनि में जारी काटी मौजूदु आहिनि, ऐं उनजी कंपेनिंग बि सुठी थी। जमात इस्लामी वारनि ॿ दफ़ा इन जी शहर जे मेयरशिप बि कई आहे, उन में कुझु सुठा कम बि कया आहिनि, त माण्हुनि खे उनजो बि आहे। अफ़गानी जे ज़माने में, नियामतुल्लाह जे ज़माने में कम सुठा थिया हुआ, उनजे करे माण्हू जेके आहिनि कराची में हर तबिके जा माण्हू, उन्हनि खे थोरो सुख पहुतो उन ज़माने में। उन खां बाद पोइ उन्हनि खे मुसीबतूं ई मुसीबतूं कराची में रहंदड़ जेके बि आहिनि, खणी उहो कहिड़ी बि ज़ुबान ऐं रंग ऐं नसल ऐं मज़हब सां तालुक़ रखंदड़ हुजनि, सभु तकलीफ़ में। छो जे रस्ते ते वेंदा त जेके रस्ते में खॾो पियो आहे, रोड ख़राबु आहे, नालियूं ख़राबु आहिनि, पाणी नथो अचे, हितां जो जेको क्लाइमेट ख़राबु आहे, इन में त हर को माण्हू साह थो वठे। इन शहर में हर को माण्हू रहे थो, पाणी जो बि इस्तेमालु करे थो पियो, रोड जो बि इस्तेमालु करे थो पियो, हॉस्पिटल्स में वञे थो पियो, उते प्रॉब्लम थिए थी पई, गैस नथी अचे पई, बिजली जो मसइलो आहे इन शहर में। ऐं इन शहर में छो जे असांजे मुल्क में का टाउन प्लानिंग, अर्बन टाउन प्लानिंग, रूरल टाउन प्लानिंग त थी न आहे, रोज़गार जो बंदोबस्तु बाराड़ी में त कयो न आहे। त जेको हाणे शहरनि में रोज़गार आहे त हर को माण्हू हिते अची ईंदो। सॼी कराची ते हूअं बि सभिनीनि जो जेको आहे उहो सम्झनि था पिया त असांजी मिल्कियत आहे, ऐं हू सॼे पाकिस्तान मां कराची में अची बसि वेही था रहनि। ऐं ठीकु आहे, असांजे कॉन्स्टिट्यूशन में आहे, छा था चई सघूं। ऐं उन में हाणे रहनि था पिया। कंहिं ज़माने में साईं गौसली शाह जे ज़माने में हिकिड़ो प्रपोज़ल उथारियो हो, त फेडरल गवर्नमेंट खे प्रपोज़ल ॾिनो वियो हो त जंहिं जो जेको एड्रेस ॾिनल आहे, परमानेंट एड्रेस ॿाहिरि जो, जंहिं सूबे जो, उन्हनि सूबनि खे खपे त उहो पंहिंजे जो उन्हनि खां टैक्स बि वठनि था पिया, उन्हनि जा घर बार उन्हनि माण्हुनि जा जेके हिते रहनि था पिया, त उहे सूबा कुझु पैसा ॾियनि सिंध खे, त हू उन्हनि माण्हुनि जो जेको बोझ था बर्दाश्त कनि, उहो बोझ जेको आहे उहो सवलाई सां बर्दाश्त करे सघनि। छो जे लोड़नि था पिया उहो माण्हू जेके रमन बि आहिनि, जेके टैक्स बि ॾियनि था पिया, जेके सॼी सिंध में इन जी सहूलियतनि जा हक़दार आहिनि, उहे जेके लोड़नि था पिया इन मामले में। त अचूं था वरी इन ॻाल्हि ते बैक, त जमात इस्लामी जेको आहे उन पंहिंजो हिकिड़ो इम्प्रेशन बहरहाल क़ाइमु करे वरितो आहे। ऐं जमात इस्लामी इन वक़्तु पंहिंजी वस कंदी, छो जो ॾिसे थी पई त हाणे MQM जेका मैदान मां आउट थी वई आहे, त हाणे सभिनीनि खां वॾो प्लेयर जेको आहे कराची जो, उहो जमात इस्लामी। ऐं जमात इस्लामी हाणे सम्झे थो पियो, मां सम्झां थो शायदि उहे इन मामले खे अरेंज बि करे वठनि, त पंहिंजो मेयर, ऐं हिन में पहिरियां बि थियो आहे, जमात इस्लामी जो मेयर हूंदो, डिप्टी मेयर जो पीपल्स पार्टी जो हूंदो, त उन में जेको बि हाणे हिननि जो अॻिते वञी ठाह थियो, छो जो 6 सीटनि ते उन्हनि काफ़ी डिस्प्यूट कयो आहे जमात इस्लामी वारनि। उहे चवनि था पिया इहे 6 सीटूं त असांजी यूसिस जेके आहिनि उन्हनि खे तव्हां गणती करायो था पिया, उन्हनि में बि ग़लती था कयो। त बहरहाल इहे जेके मामला आहिनि, इन खे जेके बि डिस्प्यूट क्रिएट कया आहिनि जमात इस्लामी वारनि जेको बि पंहिंजो केस ठाहियो आहे, जेके ऑब्ज़र्वेशन आहिनि, जेके रिज़र्वेशन्स आहिनि, उहे ECP खे बि उन्हनि मोकिलियो आहे, इलेक्शन कमीशन पाकिस्तान खे बि मोकिलियो आहे, त हू हिते बीहंदा न, हिते उन्हनि खे ख़ामोश न थींदा उहे पंहिंजो परसूं कंदा रहंदा। ऐं उन्हनि इहो ई चयो आहे त जेसि ताईं असांखे ख़ातिरी न ॾिनी वेंदी त असांजो मेयर थींदो, असां हिन ॻाल्हि खे, हिन नेगोशिएशन खे, हिन डायलॉग खे अॻिते न वधाईंदासूं। त हाणे ॾिसूं छा थो थिए। पीपल्स पार्टी हिन वक़्तु जंहिं सिचुएशन में आहे त ऑटोमेटिकली उनखे PDM जो बि प्रेशर आहे, पीपल्स पार्टी पाण बि बेनिफिशरी आहे PDM जी, पीपल्स पार्टी जा मरकज़ में वज़ीर आहिनि, परॾेही वज़ीर बि पीपल्स पार्टी जो, ॿिया बि वज़ीर उते आहिनि, त उहे उते बि आहिनि, ऐं उन्हनि जो वॾो स्टेक आहे सिंध सूबे में। त जे वाक़ई में बिल्कुलु थिड़ी पिया सभु MQM ते उहो ई जेके उन्हनि खे हाणे आस्ते कोशिशि कनि था त पहचान कयां ॿिए मामले में, त हू जे हुकुम जेके उहो ई किरण वारी जहिड़ी लॻे थी पई मरकज़ में, त उहे उनखे हिकिड़ो धिको ॾींदा त किरी पवंदी। त इहे ठट जेके आहिनि, उहो त ठीकु आहे, कानूनी कॉन्स्टिट्यूशनल तौर ते सूबाई हुकूमत रहंदी क़ाइमु जेसि ताईं डिसॉल्व न कनि, पर सूबाई हुकूमत खे क़ाइमु रहणु ॾुखियो थी पवंदो। त इन करे पीपल्स पार्टी तमामु वॾी स्टेक होल्डर आहे। उहे मां सम्झां थो पियो त पंहिंजो कुझु ॾे, ऐं पीपल्स पार्टी हिन मामले में पुराणी सियासी जमात आहे, त उनखे ख़बर आहे त कहिड़े लिहाज़ सां थोरो ॿ पुठिते करे ते पाण खे अकोमोडेट करे वठनि ऐं ॿियनि खे अकोमोडेट करे वठनि। पॉलिटिकल बारगेन में पीपल्स पार्टी पंहिंजो इन पोयनि सालनि में बि
काफ़ी पंहिंजी एफिशिएंसी ॾेखारी त मुझे जेको तजियो नज़र थो अचे साम्हूं त उन में शायदि जमात इस्लामी खे ॾेई छॾनि इहा मेयरशिप जी ऐं डिप्टी मेयर पंहिंजो एक्सेप्ट शायदि करे वठनि जी उन जे पंहिंजा जेके वर्कर ऐं ज़ाल आहिनि ज़ाहिर आहे एतिरा ख़ुशि त न थींदा पर वर्कर ऐं ज़ालनि खे कहिड़ी पार्टी में केरु लिफ्ट थो कराए वर्करनि खे त बसि दे आर यूज़ड एज़ अ फ्यूल फॉर द पार्टी उन्हनि खे बसि विढ़ाइण में रोडनि ते आणण में बसि उनजो एतिरो कमु आहे उन खां अलावा उनजो कमु न आहे छो जी असांजे मुल्क में सियासत जेका आहे उहा इलीट सियासत आहे साहूकारनि जी सियासत आहे वॾेरनि जी सियासत आहे पैसे वारनि जी सियासत आहे उन्हनि माण्हुनि जी सियासत आहे जेके पैसा फबाया बि आहिनि पैसा रखिया बि आहिनि पैसा ठाहिया बि आहिनि ऐं उनखे सियासत खे हिकिड़ी इंडस्ट्री करे उहो हलाइनि था पिया इहा सियासत उन्हनि जी आहे बाक़ी वर्कर वीचारा जेके आहिनि इहे जाला जेके आहिनि उहे बसि मार खाइण लाइ ऐं जुलूस जलसा करण लाइ आहिनि त उन्हनि जी कोन ॿुधंदो जेको फ़ैसिलो थींदो उहो स्ट्रेटेजिक लेवल ते थींदो ऐं मुंहिंजे तजिए मूजिबि जमात इस्लामी खे उहो ॾेई छॾंदा जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब डॉक्टर अयूब शेख साहब बि जॉइन कयो आहे प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब बि ॿुधनि पिया अमर सिंधु साहिबा बि असांखे जॉइन करे चुकियूं आहिनि ॿुधनि पिया डॉक्टर अयूब शेख साहब जो बि इहो ई तजियो आहे उन्हनि जो बि इहो ई ख़्यालु आहे इहो ई फार्मूलो हू बि ॾियनि पिया त मेयर जेको आहे जमात इस्लामी खे ॾींदा मेयरशिप ऐं डेप्यूटी मेयर जेको आहे उहो पीपल्स पार्टी जो थींदो पर ऑफ द रिकॉर्ड तव्हां डिस्कस करे चुकिया आहियो त मूंखे ॿुधाए छॾियो आहे डॉक्टर साहब पर आजिज़ धामरा जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उन प्रेस कॉन्फ्रेंस में जेके उन ॻाल्हियूं कयूं आहिनि त गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां वठी असां जेको इन मामले ते ॻाल्हायूं था असांजे उन्हनि मामलनि सां जेके तर्जिया आहिनि उन सां ठह ठुक आजिज़ धामरा ॻाल्हायो आहे इनाम भट्टी साहब जो मौक़िफ़ जेको आहे उनजी बि ताईद थिए पई ऐं अमर सिंधु साहिबा जो जेको मौक़िफ़ आहे उनजी बि ताईद थिए पई अॻिते वधण खां पहिरियां उहो साउंड बाइट जेको आहे आजिज़ धामरा जी प्रेस कॉन्फ्रेंस जो मुख़्तसर क्लिप बि वाकई ॿुधायूं था उन खां पोइ अॻिते वधूं था हम तो समझते हैं कि हमारा मैंडेट चोरी हुआ है कराची में हम तो समझते हैं कि जमात इस्लामी को लाने के लिए हमारे मैंडेट पर डाका डाला गया है इसलिए पाकिस्तान के वफाक की अलामत पीपुल्स पार्टी पे जमात इस्लामी अगर ये सवाल करेगी तो फिर अवाम गली कूचों में ये जवाब देंगे कि किस तरह उन्हें लाने की कोशिश की जा रही है मैं इस बनोरा बॉक्स में नहीं जाना चाहता अगर पीपुल्स पार्टी को दीवार से लगाने की कोशिश की गई तो फिर दमादम बस कलंदर होगा न सिर्फ कराची में बल्कि पूरे सूबे में और पूरे पाकिस्तान में होगा जी आजिज़ धामरा साहब चवनि पिया त जेकॾहिं पीपल्स पार्टी खे भित सां लॻाइण जी कोशिश कई वई त पोइ दमादम मस्त कलंदर थींदो 2 ॾींहं पहिरियां अमर सिंधु साहिबा जो इहो चवणो त कराची में पीपल्स पार्टी खे 75 सालनि खां पोइ जेकॾहिं मैंडेट मिलियो आहे त लाज़मी इन मैंडेट जी हिफ़ाज़त बि करणी पवंदी सिंध वासियुनि खे बि इन जो साथ ॾियणो पवंदो ऐं कुझु धुरियूं जेके आहिनि उहे न चाहींदियूं त कराची जेका आहे उहा पीपल्स पार्टी खे मिले या सिंध खे मिले अमर सिंधु साहिबा छा कमेंट आहे अव्हांजो मां पहिरें ॾींहं खां जंहिं उन पोज़ीशन ते बीठी आहियां ऐं शयुनि जी डेवलपमेंट उन ई पासे ॾांहुं वञे पई मूंखे ख़बर न आहे त जेका असां पीपल्स पार्टी मेयरशिप ॾेई सघे थी या नथी ॾेई सघे पर जेकॾहिं पीपल्स पार्टी मेयरशिप ॾिनी त मां असांजे ॿियनि तजिए निगारनि जे उबतड़ इन खे कंहिं एस्टेब्लिशमेंट ऐं हुन जेका थ्योरी हली पए त उनखे खटरायो इन करे वियो आहे त जीअं उनखे मेयरशिप ॾेई सघे मां अॼु बि इन मौक़िफ़ ते क़ाइमु आहियां त पीपल्स पार्टी जो मैंडेट दरअसल सिंध जो मैंडेट आहे जेको एस्टेब्लिशमेंट उनखे इन ई मैसेज तौरु वठे थी बावजूदि इन जे त घणी थ्योरीज़ जेके आहिनि से असां वटि हलनि थियूं उन में साज़िशी थ्योरीज़ बि शामिल आहिनि ॿियूं बि शामिल आहिनि विफ़ाक़ में उनखे पावर ॾियण खां वेंदे कराची जे ताईं पीपल्स पार्टी खे ॾियण वारे मैंडेट में मां अञा बि जेका असां इहा पंहिंजो ख़दशो रखां थी मूंखे नथो लॻे त इवन सेंटर जे अंदरि मुस्तक़बिल में या हाणे पीपल्स पार्टी लाइ एॾो आसान थींदो त पंहिंजो मेयर आणे या पंहिंजो PM आणे ॿिन्ही सूरतनि में जेकॾहिं कराची 75 सालनि में मुंहिंजो जेको मौक़िफ़ हुयो इहो हुयो त हिन खे पीपल्स पार्टी जी फतह या पीपल्स पार्टी जी इस्टेब्लिशमेंट सां गठजोड़ या पीपल्स पार्टी जी सियासी चालाकी या उनखे सम्झण जे बजाय सिंध जो प्रो सिंध मौक़िफ़ इहो हुजणु खपे हा त 75 सालनि खां पोइ कराची सियासी तौर ते
जेकॾहिं पीपुल्स पार्टी जो मेयर अचे थो त सियासी तौर ते उन ते सिंध जो मैंडेट मञियो वेंदो ऐं इहो 75 सालनि जो त मां पाकिस्तान ठहण खां पोइ जी ॻाल्हि थी कयां, पर जेकॾहिं अॻिते हलिजे सिंध जी जेका बॉम्बे रेजिडेंसी सां जेको इलाहाक हुयो उहो अरसो बि जेकॾहिं ॾिठो वञे त लॻभॻि जेका असां ॿियनि सभिनी पाकिस्तान जे शहरनि जे उबतड़ कराची उहो वाहिद शहर आहे जेको पंहिंजे सूबे वटि तमामु थोरे अरसे लाइ रहियो आहे। जेका हक़ीक़ी मैंडेट आहे उन वटि तमामु थोरे अरसे लाइ रहियो आहे। हिन वक़्तु बि जेकॾहिं पीपुल्स पार्टी हिकिड़ी केतिरियुनि सीटुनि जो फ़र्क़ु अचे थो उन ते अञा वावेला हले पई त ॿीहर ॻणप में अञा असांखे सीटूं वापसि जेके असां वरितियूं वेंदियूं जेका जमात इस्लामी जी वावेला आहे। जी पर मां इन ॻाल्हि ते हैरान आहियां त जेकॾहिं पीपुल्स पार्टी हुते मेजर पार्टी जे तौर ते साम्हूं आई आहे त उहा सिर्फ़ु कराची वारनि खां न, उहा सिर्फ़ु सिंध जे सम जेका असां एंटायर पीपुल्स पार्टी सेंटिमेंट्स लाइ न, पर उहा पाकिस्तान जे हर माण्हू खां दांह कराए छॾी आहे त सिंध जेका असां कराची वापसि जेको आहे सो वञे पई। तव्हां जेका उन्हनि जी ॿोली ॾिसो उन ॿोली में ख़ासि तौर ते तव्हां जेको आहे सो हिकिड़ा पिशावर में वेठल केपी जो जेको सिराज आहे इन जो जमात इस्लामी जो है सिराजुल हक़, उन खां वेंदे जेका असां जेके तज्ज़िया निगार मीडिया जा जेके वॾा जेके टाइकन वेठल आहिनि उन्हनि खे ॾिसो, उन खां वेंदे तव्हां जेका अॼु अली ज़ैदी जी जेका असां ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे या सिंध में जेका असद उमर चयो आहे, मां सभिनी खे ॾिसां पई मां हिकिड़ी ॻाल्हि ते हैरान आहियां त इहे सभु जेके असां हिकिड़ी पॉइंट ते सभई गॾु आहिनि त सिंध जेका असां इन जी कराची जी मेयरशिप जेका असां हिनखे पीपुल्स पार्टी खे न मिलणु खपे। सवाल इहो आहे त जेकॾहिं इहो मैंडेट जेकॾहिं 75 सालनि खां पोइ जेकॾहिं पीपुल्स पार्टी खे मिले थो त मां इन खे 5 सालनि जेका ईंदड़ 5 साल आहिनि उहे सिंध जे न रुगो जेका असां 5 साल पर सिंध जी मुकमल तौर ते जेका सियासी लाइन आहे उनखे तब्दील थींदे ॾिसां थी त उन क्लेम खे मां वधंदे ॾिसां थी, मां घटिजंदे नथी ॾिसां। हे हिकिड़ो पेर बि मूं तव्हांखे कल्ह बि इहो चयो त पीपुल्स पार्टी सेंटर में मिलियल आसरनि जी बुनियाद ते गिव अप करण जी उन वटि तारीख़ रही आहे ऐं हाणे बि गिव अप कंदी कराची जेकॾहिं उनखे सेंटर में कंहिं क़िस्म जी लालच ॾिनी वई। पर मां इहो सम्झां थी त जेकॾहिं उन लालच ते बि जेकॾहिं पीपुल्स पार्टी वञे थी त सिंध खे पीपुल्स पार्टी जी इन मामले ते ज़रूरु वठ करणु खपे त हिकिड़े मेजर पार्टी जे तौर ते पहिरियों दफ़ो उनखे जेकॾहिं मैंडेट मिले थो ऐं उहो मैंडेट सिंध जो मैंडेट आहे, जेकॾहिं उहो मैंडेट जेकॾहिं ही उन ते बार्गेन करे थी त मां इहो सम्झां थी त इन मामले ते उहा सिंध जी बार्गेनिंग आहे, उहा सिंध जे कराची ते सियासी मालिकी वारे सवाल ते बार्गेनिंग आहे, उन सवाल ते पीपुल्स पार्टी जी थियणु खपे। ही आजिज़ दामरा चयो आहे त दमादम मस्त कलंदर थींदी ऐं इन क़िस्म जा मां सम्झां थी त जॾहिं मामला थींदा आहिनि त ॿिन्ही तरफ़नि खां हिकिड़ा मूंखे उहो लफ़्ज़ चवणु खपे न खपे पर जंहिंखे चवंदा आहिनि त जेका असां शोबाज़ी में इन क़िस्म जा भपकेदार ऐं इन क़िस्म जा बयान ॾियारी वेंदा आहिनि त जीअं माहौल गरम थिए ऐं उनखां पोइ बार्गेनिंग कीअं करे सघिजे थी। पर मूंखे बि जमील साहब वांगुरु इहो थींदे नज़र नथो अचे त पीपुल्स पार्टी को इनखे क्लेम कंदी, पर मां इहो सम्झां थी जेकॾहिं पीपुल्स पार्टी क्लेम नथी करे ऐं पीपुल्स पार्टी जो मेयर नथो अचे, इहा सिंध जी वॾे में वॾी बदकिस्मती हूंदी 47 खां पोइ। ऐं जॾहिं कराची विफ़ाक़ खे ॾिनो वियो मां इहो सम्झां थी त हींअर अंडर प्रेशर अची जेकॾहिं पीपुल्स पार्टी पंहिंजो जेकॾहिं मेयरशिप वारे हुन ॻाल्हि तां हथु खणे थी, मां इहो सम्झां थी त ईंदड़ 75 सालनि में बि वरी मुश्किल थिए त सिंध ॿीहर जेका असां कराची ते हीअ सियासी मालिकी पंहिंजे के सिंध बेस्ड पार्टी जे उन सां करे सघे। सो मां माना जेके मुंहिंजा ख़दशा हुया उहे ख़दशा मूंखे दुरुस्त थींदे नज़र अचनि था पिया ऐं मूंखे बि माना इहो लॻे पियो त जेका पीपुल्स पार्टी जेतिरे प्रेशर जे अंदरि आहे, छाकाणि बि हीअ पंहिंजो प्रोग्राम हली रहियो, मूंखे ख़बर न आहे त उन प्रेस कॉन्फ्रेंस में छा चयो वियो आहे, वधीक जेका असां महताब अपडेट ॾेई सघे थो। गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस हली रही हुई जंहिंमें जेका असां उन में इहो ई चयो वियो त जमात इस्लामी जे कराची वारे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान चयो त असांखे ख़दशा ख़तमु कराइण जी ख़ातिरी कराई वई आहे, कराचीअ जे लाइ कराची जे अवाम जे लाइ गॾिजी कमु करण ते इतफ़ाक़ थियो आहे। ऐं सईद गनी बि मुख़्तसरन इहो ई चयो त जमात इस्लामी जा ख़दशा ॿुधा आहिनि, उहे ख़तमु करण जी कोशिशि कंदासीं त
लॻे ईअं ई पियो डॉक्टर अयूब शेख साहब जो जेको फार्मूलो आहे 2 ॾींहं पहिरियां उन्हनि ॿुधाए छॾियो हुयो त डेप्यूटी मेयर जेको आहे उहो पीपल्स पार्टी क़बूल कंदी त इहो सही थींदे नज़र अचे पियो डॉक्टर साहब जेकॾहिं इन ई ॻाल्हि ते जेकॾहिं का जेका बार्गेनिंग थिए थी त इहा असांजी वॾी बदकिस्मती सिंध जी वॾी बदकिस्मती हूंदी जो हिकु दफ़ो कराची जी मालकी तव्हांजे हथनि मां वई उन खां पोइ तव्हां हज़ारे सिंधियुनि खे जेको सोशल मीडिया ते वेही चओ त कराची वञो नौकरियूं करियो उते पढ़ो ठीकु आहे अहमद साहिबा सियासी मालकी हिकिड़ो बुनियादी जेका शइ हूंदी आहे त कराची खे केरु कंट्रोल करे रहियो आहे तव्हां इहो ई ॾिसो जेके नेशनल असेंबली खां वेंदे जेके कराची जी पॉलिटिक्स कॾहिं बि माना उन्हनि जे हथनि खां ॿाहिरि न वई आहे ऑलवेज़ कंट्रोल्ड आहे छाकाणि त मां सम्झां थी त जेको पाकिस्तान जी बि जेका मईशत आहे उहो पाकिस्तान जी मईशत जो दारोमदार बि कराची जी उन ते आहे तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जूं जेके असां पार्टियूं हिकिड़ी फाशिस्ट पार्टी मां जान छॾाई फार्मूला फाइनल थिए अमर साहिबा त ज़रूरु इन ते बि ॻाल्हाईंदासीं बिल्कुलु अवांखे ख़र्चा आहे इहो आख़िर में इहो चवंदसि त जेका फाशिस्ट ॿोली जेका ॻाल्हाई वञे पई त भई जेका असां इज़त सां न ॾींदा त ॿिए तरीक़े सां वठनि था मां सम्झां थी त इहा जेका असां हिकिड़े मैंडेट जी तौहीन आहे ऐं उहा पार्टी अगर सियासी मसलहत त जेकॾहिं उहा क़बूल करे बि थी त इन ते बहरहाल मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त ज़रूरु जेका असां सिंध खे मज़ामत करणु खपे जेतिरी मुमकिन थी सघे इन मैंडेट खे जेको आहे सस्टेन कजे ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब अव्हांजे जेको फार्मूला आहे उनखे ॿियो वोट मिलियो अमर साहिबा बि चयो त लॻे नथो त पीपल्स पार्टी वाकई मेयर जे लाइ वेड़ कंदी उहा जमात इस्लामी खे मेयरशिप ॾेई छॾींदी डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब इहो ई चयो आहे फार्मूला अव्हां जो आहे त अव्हां ॾे थोरो डॉक्टर प्रोफेसर इनाम भट्टी साहब जी राय शामिल करे पोइ था अचूं अव्हां स्माइल ॾियो पिया बिल्कुलु मां सम्झां थो इनाम भट्टी साहब आजिज़ धामरा जी ॻाल्हियुनि मां अव्हां वारो मौक़िफ़ जेको आहे उहो उन ॾींहुं झलक बि आई जेको अव्हां चयो त पीपल्स पार्टी खे कराची में मैंडेट ॾिनो वियो आहे पीपल्स पार्टी वटि कराचीअ जो मैंडेट न हुयो त हाणे सवाल इहो पैदा थो थिए त आजिज़ धामरा बि चई छॾियो त असांजो मैंडेट तस्लीम न कयो वियो या खसण जी कोशिशि कई वई त पोइ दबादम बस कलंदर थींदो हाणे अव्हांखे छा पियो लॻे मेयर जेको आहे उन ते कंप्रोमाइज़ कंदी पीपल्स पार्टी साईं पीपल्स पार्टी इक़्तिदार जे लाइ कुझु बि करे सघे थी ऐं पीपल्स पार्टी असां जेकॾहिं अञा इन में आहियूं त पोइ शायदि ही जेको कुझु बाक़ी सिंध में थिए पियो उहो बि सिंध सां मोहबत जो नतीजो आहे पीपल्स पार्टी सिंध जी जमायत आहे ऐं कादिर मंदोखेल जेको नेशनल असेंबली में PRC डोमिसाइल जो ऐं सिटीज़नशिप जो बिल पेश करे थो इहा बि सिंध सां मोहबत ऐं वफ़ा जी निशानी आहे ऐं हाणे बाक़ी कराची फतह करिणो आहे सो उहो पीपल्स पार्टी हलो तली वंगार वहूं जल्दी कयूं वारो कयूं उनखे फतह कराए ॾियूं जो छाकाणि पीपल्स पार्टी खे कराची जेकॾहिं मिली वियो त उन खां पोइ सिंधियुनि जो हक़ हुकुमरानी सॼी सिंध ते क़बूल थी वेंदो न त ॿी सूरत में सॼी सिंध जे अंदरि उन्हनि जो हक़ हुकुमरानी कोन्हे पहिरीं ॻाल्हि त मूंखे हींअर बि 100% न 200% ख़बर आहे ऐं इन ते यकीन आहे त जंहिं मिस्टर जे करे कराची जो सॼो इहो सिस्टम ठहियो आहे इलेक्शन जो जंहिं तरीक़े सां सेट थियो आहे उन खे ज़रदारी साहब सां केतिरी हमदर्दी आहे ऐं ज़रदारी साहब उन जे केतिरे आशीर्वाद सां हींअर हले पियो थो जो हू मुस्तक़बिल में वफ़ाक़ी हुकूमत खे नज़र में रखी करे पंहिंजी पॉलिटिक्स करे पियो जी कराची जे अंदरि मैंडेट कंहिं चोरायो हूंदो जंहिं वटि अख़्तियार आहे जंहिं वटि इक़्तिदार आहे जिन जा कमिश्नर आहिनि जेके RO DROs जिन वटि आहिनि जिन खे प्रिंटेड इलेक्शन कमीशन खां बैलेट पेपर्स जूं बंदियूं मिली सघनि थियूं उहे मैंडेट चोरी नथा करे सघनि मैंडेट चोरी ॿिया था कनि ऐं वरी मैंडेट चोरी जेके कनि था रड़ियूं बि वरी उहे ई था कनि माना मैंडेट जेको आहे जमायत इस्लामी मैंडेट चोरी कयो आहे ऐं हुननि ज़ोरी धाड़ो हयो आहे ऐं हाणे वरी धाड़ो हणी हुन ते रड़ियूं बि कनि था त हाणे पोइ या त वरी ख़बर न आहे पोइ पीपल्स पार्टी ऐं हू ॿई पोइ ही त सम्झ में हाणे इहो त वरी को टी का मखलूक अचे जेका अची ॿुधाए त बाबा असुल चोरी कंहिं कई आहे या कंहिंखे करे असां ॾिनी आहे पोइ जॾहिं उहो माण्हू असां वटि आहे सर उहो माण्हू आहे अवां ॻाल्हि कंप्लीट कयो त हुन खां पुछूं था सर त उहो माण्हू जेकॾहिं आहे त असांखे वधीक ख़बर पइजी वेंदी पर आऊं सिधो सो हींअर मुकमिल तरह ते पीपल्स पार्टी जे हर लिहाज़ खां सम्झां थो त हू पंहिंजे इक़्तिदार जे लाइ उहा मफ़ाहिमत बि अख़्तियार करे सघनि था जेका सॼी सिंध खे नुक़सानु ॾिए हू पंहिंजे इक़्तिदार जे लाइ सॼी सिंध खे जीअं बूबक ऐं आराज़ी जे उन्हनि मुख़ालिफ़ उम्मीदवारनि खे ॿधी
ऐं ATC कोर्टुनि में चालान कराइण जे लाइ FIR कराए सघनि था, हू इहो बि करे सघनि था। हू जहिड़ी तरह सां पुलिस गर्दी करे कंहिं बि सियासी शख़्सियत जे ॾींहं खे मलियामेट करण जे लाइ उनखे मुकमिल तरह ते जंग जो मैदान बणाइण जे लाइ कोशिश करे सघनि था, हू इहो बि करे सघनि था। छाकाणि हुननि जे ज़हन दिमाग़ नुक़्ते नज़र में किथे बि सिंध कोन्हे। ठीकु आहे, आऊं नुक़्ते नज़र जो आहियां, हुननि वटि सिंध कोन्हे। इहा असांजी भुल आहे, असां सम्झूं था हुन वटि सिंध आहे। हुन वटि सिंध कोन्हे, हुन वटि पैसो आहे, पेट आहे, इक़्तिदार आहे ऐं सभु कुझु उहो आहे। पोइ उन में भले सिंध विकामजे या उन में खणी केरु पर्सन हिकिड़ो आम इंसान विकामजे, हुन लाइ को मसइलो कोन्हे। जी ठीकु आहे डॉक्टर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, काफ़ी देर खां मां इस्तेमालु बि कयो पिया डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब खां, त आई कुडंट डेयर टू आस्क हिम, उन्हनि जे ई एनालिसिस ते वरी उन्हनि खां सवाल करणु मूंखे थोरो अजीब लॻो। पर अव्हां खां डायरेक्टली इहो सवाल सर, अव्हां जे ज़हन में 2 ॾींहं 3 पहिरियां इहो फार्मूला कीअं आयो त पीपल्स पार्टी जेका आहे उहा डेप्यूटी जी डॉक्टर साहब मूंखे ख़बर न हुई त अयूब साहब कहिड़ी ॻाल्हि कई। मां तॾहिं त चयो त अव्हां जे तजज़िये ते मां अव्हां खां न पुछो, वरी रिकन्फर्म न कयो। बिल्कुलु सर। अच्छा, छो जो अयूब साहब गॾु करे चुकियो हुन ॻाल्हि। अयूब साहब सां ॻाल्हि थी सर 2 ॾींहं पहिरियां बि। जी डॉक्टर साहब, बिल्कुलु अव्हां खे इहो ख़्यालु कीअं आयो, उन खां पोइ इहो फार्मूलो जेको आहे उन ते इम्प्लीमेंट कराइण वारा केरु आहिनि, थोरो रोशनी विझो। एॾा धमाकेदार बयान, मेयरशिप तां हथु न खणंदासीं, दमादम मस्तु कलंदर थींदो, जमात इस्लामी वारनि चयो त इज़त सां मञो त बि ठीकु आहे, इज़त सां न मञो त बि ठीकु आहे, पोइ वरी नेठीअ धुरियूं जेके आहिनि अहिड़नि बयाननि खां पोइ अॼु ओचितो ॻाल्हियुनि जी मेज़ ते बि अची वियूं। थिए छा पियो सर, थोरो सम्झाइजो। सफ़ा सवली ॻाल्हि आहे। भई हिकु त वॾी महिरबानी ऐं हिकिड़ो त आजिज़ दामरा जेका ॻाल्हि कई आहे उन जी ॻाल्हि में ऐं कंटेनर ते चढ़ण वारी ॻाल्हि में को बि फ़र्क़ु कोन्हे। पंहिंजी हुकूमत में दमादम मस्तु कलंदर अलाए कीअं थींदो आहे, इहा मूंखे ख़बर जी। हिकिड़ी ॻाल्हि त इहा इहो न करणु खपे। ॿी जंहिं ॿोली जो अमर तव्हां सभिनी ज़िक्र कयो आहे, इहा सुहींदड़ सुठी ॿोली कान्हे, पार्लियामानी ॿोली कोन्हे। ऐं सियासी कारकुनी या सियासी अॻुवाण जे पारां इन क़िस्म जी ॿोली जो मतिलबु इहो आहे त पोइ माण्हू बि इहा ई ॿोली ॻाल्हाइणु शुरू कनि। इन करे इहा ॿोली न ॻाल्हाइणु खपे। ॿी ॻाल्हि इहा आहे। टी ॻाल्हि हीअ आहे त ही मकानी इदारनि जूं चूंडूं मोहल्ले पाड़े ऐं यूनियन कमेटी ऐं यूनियन काउंसिल जूं चूंडूं आहिनि। इन्हनि खे सिंध जे हवाले सां न ॻंढियो वञे, कंहिं बि हवाले सां। इहो सिंध जो केस बि कोन्हे, सिंध जे हवाले सां। मिसाल जमशेद निसरवान जी, उहो सिंधी बि न हो, पर उहो इन ई KMC में मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन में मेयर हुजण जे नाते कंहिं बि सिंधीअ खां ज़बरदस्त सिंधी हो। जी। जनाब अहसन अब्बासी सेवण जो जेको पहिरियों मेयर हो, उहो कंहिं बि सिंधीअ खां बहितर सिंधी, हालांकि उहे सिंधी ॻाल्हाइनि था, मुस्लिम लीग सां टिल्ट हुई उन्हनि जी, या पाकिस्तान जे हवाले सां उहे नवां उन ज़माने जा माण्हू हुआ, पर मुंहिंजे ख़्याल में उहे बि हिन शहर जे हवाले सां हुआ। उहो सिंध जो केस न आहे, पर वॾा माण्हू, अहिड़ा माण्हू पैदा न थिया आहिनि अञा। टियों, हू जेको चपलियूं ऐं जूता विकिणण वारे हिकिड़े दुकान ते नौकर हो, अब्दुल सत्तार अफ़गानी, उहो बि पिज सिंधी हो, लियारी जो। ऐं उन सां गॾु जेको डिप्टी मेयर हो अब्दुल ख़ालिक जुमा, वाइस चेयरमैन हो, त उहे बि निज पिज ख़ासि केली। उहे सिंध जा केस न आहिनि, पर उहे माण्हू ॾाढा भला जीअं जियारा माण्हू आहे, से ॾाढा प्यारा माण्हू, से पंहिंजी जोत जलाए विया ऐं पंहिंजो ॾींहुं निभाए विया वारा माण्हू हुआ। बिल्कुलु ठीकु। ही जेका ॻाल्हि आहे न, त पोइ वरी जमील अहमद ख़ान साहब खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त इहो असांजो होमवर्क न हो थियलु, ऐं मां ओपन थो TV ते ॿुधायां त 2 ॾींहं अवल इन टाइम TV जे हिकिड़े ॿिए प्रोग्राम में मूंखां असद मुमताज़ ऐं असद उमर हो, ऐं एंकर असद मुमताज़ हो, ऐं वसीम सर व्यूज़ टाइम में सूमर ॾींहं ते अव्हां इहो फार्मूला ॾेई चुका हुयो सर। डॉक्टर साहब अव्हांखे यादि न आहे? फार्मूला मूंखे ही नज़र थो अचे त जमात जो थींदो मेयर ऐं डिप्टी मेयर थींदो नजमी आलम। ठीकु आहे, मूं नालो बि खणी छॾियो, हाणे उन ते ख़ुदि पीपल्स पार्टी नाराज़ बि थी सघे थी।
मां सम्झां थो त ॿिन्ही पार्टियुनि जे हक़ में इहा फार्मूला बहितर ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे अॼु की प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ जेका 2 कलाक अवल थी आहे जी उन प्रेस कॉन्फ्रेंस में बि इहा ॻाल्हि साम्हूं अचे पई त ॿई वेझा पिया अचनि। हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे, मां अमर जी ॻाल्हि खे थोरो रीफ्रेश कयां जेकॾहिं सिंध खां सवा खे, उहो हीअ आहे त कराची में जेको हिन दौर में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे एॾो वॾो डेंट लॻो आहे, उन डेंट खे बराबर नमूने जेकॾहिं पीपल्स पार्टी कैपिटलाइज़ नथी करे, जेकॾहिं कराची जे माण्हुनि जमायत इस्लामी ऐं पीपल्स पार्टी खे वोट ॾेई ऐं ॼण त एमक्यूएम खे ॿुधायो आहे त असां तव्हां खां सवा बि ॿिए खे वोट ॾेई सघूं था, इन क़िस्म जो जेको मैंडेट आहे उनखे कराची जी डेवलपमेंट लाइ जेकॾहिं उहे इस्तेमालु नथा कनि, इन जो मतिलबु हीअ आहे त हू पॉलिटिक्स नथा करणु चाहिनि। इन जो मतिलबु हीअ आहे त हू 3rd टियर जेको कॉन्स्टिट्यूशन जो आहे उन जी पोइवारी करणु नथा चाहिनि। इन जो मतिलबु इहो बि आहे त हुननि खे इहा सम्झ ई कान्हे त इहा सूरत हाल कीअं हुननि जे हथनि मां निकिरी वेंदी ऐं पोइ हू किथे बि न बीह सघंदी। जी मुंहिंजी पंहिंजी राय इहा आहे, जेका मूं अॻे बि ॾिनी आहे वरी बि ॾियां थो, त डिप्लोमेटिकली त पाकिस्तान पीपल्स पार्टी सॼे मुल्क में रहे थी, उन्हनि खे त फौरी तौर ते सिफ़ारती तौर ते इसराइल खां वॾा माण्हू मोकिलणु खपनि। हू जेका ॻाल्हि थो करे हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि, अॼु सईद गनी जेके 6 यूनियन कमेटियुनि जा नतीजा रोके ऐं उन्हनि जी ॻणप DROs ऐं ROs खां रोके ऐं उहा चई आहे त भले इलेक्शन कमीशन खां कराई वञे ॻणप, जी डॉक्टर साहब, इहो ख़ुदि जमायत इस्लामी जो मुतालबो मञण बि ख़ुदि जमायत इस्लामी जे वेझो थियण जे बराबरि आहे। ऐं मां सम्झां थो त इन सां घणे में घणो फ़ाइदो इन कराची शहर खे थींदो, पाकिस्तान पीपल्स पार्टी खे थींदो, ऐं ज़ाहिर आहे हेॾे वॾे मैंडेट मिलण जे करे जमायत इस्लामी खे उनजो फ़ाइदो थियणो ई थियणो आहे, ऐं उन्हनि खे उहे फ़ाइदा मिलणु खपनि, उहे उन्हनि खे फ़ाइदा ॾियो ऐं उहो हिकिड़ो नओं जहान आबाद करण जे लाइ बर्दाश्त कयो सभु जो सभु माण्हू, ऐं कंहिं न कंहिं हवाले सां अवां माण्हुनि खे अॻिते वठी हलो। कल्ह उस्ताद बुखारी चयो त जे हीअं न कबो त पोइ हूअं कबो, जे हूअं न थियो त कुझु और कबो, कल्ह दौर ॿियो, अॼु दौर नओं, नए दौर मथां नओं दौर कबो। दौर बदिलबा आहिनि, माण्हू बदिलबा आहिनि, पार्टियूं बदिलबियूं आहिनि, सियासत ऐं इक़्तिदार ऐं अख़्तियार जा मर्कज़ बदिलबा आहिनि। इन करे असां समूरनि माण्हुनि खे इहा शइ तस्लीम बि करणु खपे त पंहिंजी महिनत सां हाफ़िज़ नईम रहमान जैन अच्छा इलेक्शन खां अवल ई पीपल्स पार्टी चयो पए त घणे में घणी महिनत हाफ़िज़ नईम रहमान कई आहे। जी डॉक्टर साहब, इहो ख़ुदि हुन मैंडेट खे तस्लीम करण जे बराबरि आहे इलेक्शन खां अवल। मां त चवां इलेक्शन खां पोइ बि हुन मैंडेट खे तस्लीम करे ऐं जमायत इस्लामी ऐं पीपल्स पार्टी गॾिजी कमु कनि ऐं उन्हनि जो टारगेट कराची शहर जी डेवलपमेंट ऐं सफ़ाई सुथराई ऐं म्यूनिसिपल सर्विसिस जो प्रोविजन हुजनि। जी ठीकु आहे डॉक्टर यूब शेख साहब, अमर सिंधु साहिबा जे इन कमेंट जो अवां बि ज़िक्र कयो, इनाम साहब ॿुधनि पिया, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब बि ॿुधनि पिया, पर अमर सिंधु साहिबा जो जेको पॉइंट आहे हुन में हिकिड़ी शइ मां बि एड करणु चाहींदुसि त हुननि जो जेको मजमूई ख़्यालु आहे न त जहिड़े तरीक़े सां कराची ऐं सिंध जो कॉन्सेप्ट ॾिनो वेंदो हुयो ऐं जहिड़ी तरीक़े सां बयानु ॾिना विया त अंदरूनी सिंध खां जेके हिजरत करे अचनि था कराची में रोज़गार करण जे लाइ, उहे हितां जा रहवासी न आहिनि, हितां जा धरती धणी न आहिनि, उहो तासुर ख़तमु थींदो ऐं मेयर जेकॾहिं कराची जो थींदो त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू पंहिंजो हक़ु सम्झी करे कराची में ईंदा ऐं कराची ऐं सिंध वारो तासुर ॾींदड़ जेके आहिनि उन्हनि जो उहो तासुर ख़तमु करण में मदद मिलंदी। नसीर मेमन साहब असांखे जॉइन कयो आहे, फर्दर उन्हनि खां कुझु सम्झूं पिया। नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर, वेलकम चऊं पिया तव्हांखे। थैंक यू सर, मजमूई तौर ते फार्मूला इहो डिस्कस थिए पियो त इहे धमाकेदार बयानबाज़ीअ खां पोइ अॼु जेके जमात इस्लामी ऐं पीपल्स पार्टी ॻाल्हियुनि जी बाज़ाब्ता शुरूआति कई आहे, इन में फार्मूलो लॻे ईअं थो पैनलिस्ट खे त तइ थियो आहे त मेयर जेको आहे उहो जमात इस्लामी जो थींदो ऐं डेप्यूटी मेयर जेको आहे उहो पीपल्स पार्टी जो थींदो। अव्हांखे छा पियो नज़र अचे, ख़ासि तौर ते जेके बयानबाज़ी साम्हूं आई, हाफ़िज़ नईम रहमान चयो त जेकॾहिं असांजो मैंडेट न मञियो वियो, इज़त सां मञियो त बि ठीकु आहे, इज़त सां न मञींदव त बि ठीकु आहे, मेयर असांजो ईंदो,
वरी आजिज़ हमरा प्रेस कॉन्फ्रेंस कई संदसि चवणो त जेकॾहिं पीपल्स पार्टी खे भित सां लॻाइण जी कोशिशि कई वई त दमादम मस्त कलंदर थींदो। हाणे मजमूई सिनेरियो अवां कीअं पिया ॾिसो सर? ॾिसो ही जेके बयानबाज़ियूं आहिनि इहे हिकिड़ो त ॿिनी पार्टीज़ में सभिनी पार्टीज़ में हॉक्स हूंदा आहिनि जी जेके हार्ड लाइनर्स हूंदा आहिनि उहे अहिड़नि मौक़नि ते उन्हनि खे थोरी डर ॾिनी वेंदी आहे त जॾहिं टेबल ते नेगोशिएशन थियनि त उन खां अॻु में जेको वरी रड़ कंदो आहे हिन मुल्क में सम्झो वेंदो आहे त उहो ई सगारो आहे। इहो साइकोलॉजिकल मामिलो आहे। सो इन करे इन क़िस्म जा बयान मामूल जी शइ इन जे पुठियां न को होमवर्क हूंदो आहे न विज़डम हूंदो आहे न लीडरशिप जेको वॾो स्ट्रेटेजी ठाहियल हूंदी आहे। सो इन खे तव्हां एतिरो इन ते गैर मामूली संजीदा न थियो इन ते। मूं तव्हांखे हुन ॾींहुं चयो त बैक एंड ते इन वॾनि मामलनि ते जेके नेगोशिएशन थींदा आहिनि उहे बैक एंड ते थींदा आहिनि। फ्रंट ते बयाननि जी इहो हूंदो आहे जीअं अदालत में अहम फ़ैसिलनि ते हिकिड़ा रिमार्क्स ईंदा आहिनि ऐं पोइ फ़ैसिला बिल्कुलु ॿिया ईंदा आहिनि। रिमार्क्स ॿुधी लॻंदो आहे त अलाए छा पियो थियणु वञे। सो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त हीउ मामिलो सीनियर लेवल ते नेगोशिएशन में हुयो, सीनियर लेवल ते सेटल थी चुको आहे ऐं ॿिन्ही धुरियुनि खे ख़बर आहे छो त टीं धुर जेका हुन में हुई तहरीक इंसाफ़ वारी उन्हनि खे त तव्हां ॾिठो त कंहिं बि धुर सां इवन ॻाल्हि ॿोल में बि कोन आहे। हू घणो हिन पासे मूंखे नथो लॻे त को बिज़नेस में कराची लाइ सीरियस आहिनि त बाक़ी लॉजिकली जमायत इस्लामी वटि कहिड़ो ऑप्शन हो पीपल्स पार्टी सां नेगोशिएट करे। पीपल्स पार्टी जीअं त ओवरऑल सूबे जी मालिक लॻी वेठी आहे तंहिंजे करे हुन लाइ प्रायोरिटी इहा हूंदी त हेॾे वॾे टाइम खां पोइ हू कराची जे अंदरि पंहिंजा स्टेक्स ठाहिणु चाहींदी, इन जहिड़े में न वेंदी। सो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त उहो ख़ुशीअ सां इहा पोज़ीशन इन करे बि जमायत खे ॾींदी जीअं फेडरल गवर्नमेंट में शहबाज़ शरीफ़ खे ॾेई छॾनि त जेके शयूं ख़बर अथनि त डिलीवर करण त सभु कोन्हनि पोइ अला भला हिननि जे मथां न ईंदी अला भला ईंदी हो न। ही पुठी सीट ते वेठा हूंदा केरु पुछंदो चवंदा हा बसि पोइ इताद आहे पर हाणे जमायत इस्लामी वरी जमायत आहे ज़रूरु हुनखे ॾिसंदी उहो ॻाल्हि अॻियां करे छॾिबी जीअं हींअर फेडरल गवर्नमेंट में थिए थो। सॼो महांगाई डॉलर फलाण इहे सभु मसइला तव्हां ॾिसो त हुनमें पीपल्स पार्टी ते डायरेक्ट टारगेटिंग नथी थिए। सो इहा हिकिड़ी इंटेलिजेंट मूव आहे। तंहिं करे मूंखे लॻे थो त कराचीअ जी जेका हींअर जेका सिचुएशन आहे उन में हू उन्हनि लाइ सेफ प्ले जो तरीक़ो इहो आहे त जमायत खे राज़ी बि करे वठंदा। फ़ाइदो इहो थींदो त अॻियां हिकु भेरो हिते इहो अलायंस ठही वियो त इहो वरी ॿियनि हंधनि ते अॻिते हली अञा वॾियूं इलेक्शनूं त ईंदड़ साल अचनि पियूं न और हिन साल अचनि पियूं न तंहिंजे करे उन वॾी गेम खे ॾिसंदा। ऐं ज़रदारी मामले में तमामु स्मार्ट माण्हू आहे ऐं हू कराची जे मामले ते हर भरू जमायत सां 2-4 सीटुनि जे करे कंहिं वॾी सिटी जहिड़े में न वेंदो। हेठि कुझु वरी पोइ ॿियनि जेके डिस्ट्रिक्ट लेवल जूं या म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि टाउन जूं थींदियूं उते कुझु शेयरिंग थींदी ऐं मथी सतह ते हिकिड़ी नायब नाज़िम पंहिंजो पीपल्स पार्टी आणे छॾींदी। दैट्स इट। ठीकु आहे नसीब अहमद साहब, थैंक यू सो मच सर। ॿियो जेको टॉपिक आहे उहो बि इक्वली इंपॉर्टेंट आहे पर हाणे प्रोग्राम जो वक़्तु कुझु घटि बचियो आहे तंहिंजे करे इन ते थोरो ब्रीफली ॻाल्हाईंदासूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अॼु सर इजलास जी सदारत दौरान मंज़ूरी ॾिनी आहे बिजली ऐं गैस जेका आहे उहा तरतीबार महांगी थींदी। पेट्रोलियम शयुनि ते बि जेका सब्सिडी जेका जनरल सेल्स टैक्स आहे उहा वधाइण ते गौर थिए पियो। उन सां गॾोगॾु मिनी बजट आणण जूं तयारियूं बि थियनि पियूं। आयशा गौस पाशा बि अहिड़ो ई बयानु ॾिनो आहे त IMF जो प्रोग्राम जारी रखण जे लाइ जेके बि ॾुखिया फ़ैसिला करणा पिया त असां ज़रूरु कंदासीं। हाणे मुख़्तसरनि सुवालु हिकिड़ो त अॻु में ई महांगाई जो पीढ़ियल जेको अवाम आहे अटो लभे कोन थो, ॿ वेला मानी खाइण लाइ माण्हू परेशान आहिनि, उहे महांगाई जो इहो बार सही सघंदा? डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब इकनॉमिकली अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो कीअं पियो लॻे अव्हांखे? न उहे त न सही सघंदा पर हुकूमत इहा सट सही सघंदी छो जो हुकूमत खे IMF खां सां जेको नेगोशिएशन हले थी पई हुकूमत इन खाम ख़्याली में हुई त जेके अमेरिका जा दौरा थिया ॿिनि मुल्कनि जा दौरा थिया त IMF ते शायदि प्रेशर कुझु पवे ऐं मामिलो इलेक्शन ताईं टरी पवे छो जो इलेक्शन में 4 वोट मिली वञनि। छो जो हाणे जेको मिनी बजट थो अचे ऐं उन खां अलावा बि बिना बजट जे बि जेके कैबिनेट खां अप्रूव कराए ऐं पैसो इन्हनि खे वधाए गैस डबल थिए पहिरियां ई थियल आहे हाणे वरी ॿी थिए थी पई गैस। उन खां अलावा पेट्रोल ते वरी लेवी लॻाइनि था पिया, उन खां अलावा पेट्रोल जो अघु वधाइनि था पिया। जेको मिनी बजट थो अचे उन में त ज़ाहिर आहे महांगाई अञा वधंदी ऐं महांगाई पहिरियां ई तक़रीबन 27% खां मथे 30% जेको ऑफिशियल आहे कुझु मामलनि में त 50 ऐं 100% वधी वियो आहे त ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी कीअं खाईंदो? न खाई सघंदो न। ऐं पोइ ज़ाहिर आहे ग़रीब माण्हू जी फ़िक्र कंहिंखे आहे
टी ॻाल्हि इहा त या त इन जा को स्टेप्स वठनि हा अहिड़ा रेवोल्यूशनरी इनकलाबी स्टेप्स, ऐं उन जा बि छो जो टाइम घटि आहे, कहिड़े ॿिए प्रोग्राम में उहे इनकलाबी स्टेप्स बि असां सजेस्ट करे था सघूं। इन वक़्तु असांजो को इदारो ॿुधायो जेके हुकूमत जे हेठि हलंदड़ हुजे, जेको को मुनाफ़ो कमाए। PIA 50 अरब रुपयनि जो नुक़सान थी करे, PIA 3 लख टिकट फ्री थी वराए, PIA 480 अरब रुपया जेके आहिनि उहे उन ते कर्ज़ आहिनि। इन मुक़ाबले में बांग्लादेश जेको आहे पैसा 11 करोड़ कमाए थी पई, टका जेको उन्हनि जो आहे टका जी। उन खां अलावा पाकिस्तान रेलवे 41 अरब नुक़सान थो करे। ही सॼी फिगर आहे। ऐं इंडिया जेको आहे पैसा कमाए थो पियो। ऐं स्टील मिल असांजी 180 बिलियन 180 अरब जो जेको सालानो नुक़सान थो करे। ही त पैसा किथां ईंदा? जेको माण्हू घासलेट वठंदो, मज़दूर माण्हू जेको 500 रुपया दिहाड़ी ते, उन घासलेट ते लॻाईंदा न, उन तेल ते, उन अटे ते, उन लूण ते, उन हर कंहिं शइ ते इनडायरेक्ट टैक्स ते लॻाईंदा, हाणे लॻाइनि था मिनी बजट में। ऐं जेॾी महिल इनडायरेक्ट टैक्स लॻंदो त वधीक महांगाई थींदी। हाणे उहे ॿिनि वारनि जे मानी उन्हनि खे छॾियो, हाणे हिकु वेलेज माली उन्हनि खे मिली वञे त हू बि उन्हनि जी ख़ुशकिस्मती थींदी। हालत जेके अहिड़ो अणाव वक़्तु अचण वारो आहे ते असां बची पऊं। रोडनि ते जेके जुलूस जलसा शुरू थींदा ऐं गिचीअ में हथ विझंदा, जेके माण्हू अछा कपिड़ा पाए नज़र ईंदो, त ही उन मामले में जेको आहे उते वधनि था पिया। इन्हनि वटि को प्लानिंग ऐं स्कीम का अहिड़ी आहे न त क्विक रिलीफ कीअं ॾिजेसि, जिन्हनि वटि 4 पैसा थोरो घणो वठी ग़रीबनि थे बोझ, उहो आहे न इन्हनि वटि। त ही मामिलो अञा वधंदो ऐं इहा हालत इहा अहिड़ी न सिर्फ़ु रहंदी, वेतर ख़राबु थींदी, IMF जी ॻाल्हियूं मञणी पवंदियूं ऐं उन में महांगाई इन खां वधीक थींदी ऐं तमामु घणी थींदी। जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच सर। अमर सिंधु साहिबा, प्लीज़ इनखे इंतिहाई ब्रीफ रखिजो। अवां छा कमेंट आहे? महांगाई जेका वधंदी त अवाम बर्दाश्त करे सघंदो या हुकूमत खे इहे फ़ैसिला अहिड़ी मौजूदा सिचुएशन में करणु घुरिजनि? हा, ॾिसो, हुकूमत खे त सची ॻाल्हि इहा आहे त अहिड़ा जेके आहिनि से फ़ैसिला न करणु खपनि। न रुॻो एतिरो, पर हीअ त जेका असां पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी विकिणी वेठा आहिनि। पर तव्हां जेको हीउ सवाल कयो आहे त अवाम बर्दाश्त करे सघंदो, मूंखे उन ॻाल्हि ते आहे त उन वटि ॿियो ऑप्शन कहिड़ो आहे? अवाम वटि बर्दाश्त न करे सघण खां माना करे सघण खां ॿियो ऑप्शन ई कोन्हे। जेका सिचुएशन इन टाइम ते आहे, उहा सिचुएशन अहिड़ी माना अहिड़े जंहिंमें जेका असां हुकुमरान त परे जी ॻाल्हि आहे, हीअ रियासत खे गिरवी रखी वेठा आहिनि IMF वटि। ऐं जॾहिं IMF वटि तव्हां रियासत जा सभु इदारा गिरवी रखी छॾियो त उन में XYZ केर बि अचे या न बि अचे, इवन माना उन सूरत में बि कहिड़ो अहिड़ो जेको आहे सो इन जो इकनॉमिकल इन्हनि वटि मॉडल आहे, कहिड़ो इकनॉमिकल इन्हनि वटि पैकेज आहे, कंहिं वटि बि कहिड़ो पैकेज आहे जेको ऑफर करे ही सभु चवनि था त असां सुभाणे हिन मां निजात ॾियारींदासीं। सही सिधी ॻाल्हि आहे त अॻे कॉलोनियल जेका असां हिकिड़ो कॉलोनियल दौरु हुयो, पोइ पोस्ट कॉलोनियल दौरु, ऐं हाणे जेको दौरु आहे उहो न्यू कॉलोनियलिज़म जो दौरु आहे। ऐं इन में मुंहिंजे ख़्याल में तस्लीम करण में कंहिंखे और न हुजणु खपे त IMF जी ग़ुलामी जो हिकिड़ो अहिड़ो दौरु हलियल आहे जंहिं ग़ुलामी में जो जेका टैक्स आहे या जंहिं ग़ुलामी जो जेको भार आहे उहो ग़रीब खां सवाइ ॿिए कंहिंखे खणणो ई कोन्हे। ठीकु आहे, थैंक यू सो मच अमर सिंधु साहिबा। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, सर अवां जो कमेंट। शाहनि जा शाही ख़र्च कोन घटिबा, ग़रीबनि खे गदागर बणाए पंहिंजा अख़राजात पूरा कंदा रहंदा। ही हुकुमरान जेके आहिनि उन्हनि खे अञा ताईं इहा शइ सम्झ में कोन थी अचे त हक़ीक़ी तौर ते किथे कहिड़ियूं शयूं जेके फुज़ूल आहिनि ऐं ग़ैर ज़रूरी आहिनि उन्हनि खे ख़तमु करणु घुरिजे। पर ही छाकाणि त IMF, मूंखे ख़बर न आहे त IMF हिननि जी सॼण आहे या दुश्मन आहे, छाकाणि हुननि जो त कमु इहो आहे त भले कंहिं बि मुल्क जो कमु लहे त हू हुनखे कर्ज़ु ॾींदा रहनि, ऐं उहो कर्ज़ु तॾहिं ई ॾींदा रहंदा जॾहिं इन तरह सां हलंदा जेकॾहिं हू उन्हनि खे न सिधो फार्मूलो ॿुधाइनि त मुल्क डेवलप कीअं थींदा आहिनि, कीअं फुज़ूल ख़र्चियूं घटाइबियूं आहिनि, त पोइ उन्हनि खां कर्ज़ु वठंदो केरु? तंहिंजे करे हू वरी फार्मूलो इहो ॿुधाईंदा आहिनि त असांजी किस्त अदायगी जी यकीन दहानी जेका आहे उहा कहिड़नि फैक्टर्स में थी सघे थी। उहो आहे तेल ऐं गैस जा बिल, उन्हनि जो बिजली जो बिल, उन्हनि में अघु वधायो त जीअं हुननि जी किस्त जी यकीन दहानी थिए त साल में
हेतिरा पैसा हेतिरे हंधूं ईंदा, असांजी किस्त हेतिरी आहे, उहे यकीनन मिलंदा, ॿियो मिड़ेई ख़ैरु। सो तंहिंजे करे आउं सम्झां थो मुल्क जो ॾेवालियो निकिरण तरफ़ तेज़ी सां वधंदो। उन सां हिन हुकूमत जो त ख़ैरु आहे, कुझु बि न वेंदो, उहो त वरी बि निकिरी वञी किथे दुबई ऐं लंडन अमेरिका नी वेही रहंदा, पर हिन मुल्क जो, हिन मुल्क जे अंदरि रहंदड़ माण्हुनि जो मुस्तक़बिल ॾाढो ख़राबु आहे। जी मैं ठीकु आहे सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब सर। मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼु जो पाकिस्तान हीअं सम्झणु खपे त एलीट क्लास, मथियो तबिको ऐं विचो तबिको मौजूदु आहे, हेठे तबिके जी कंहिंखे बि परवाह कोन्हे। ऐं उहो जेको 70% आहे, उन जे लाइ न पॉलिसी हूंदी, न प्रो पीपल गवर्नमेंट्स हूंदियूं, न को प्रो पीपल का लोनिंग हूंदी या उन्हनि जी सहायता हूंदी, कुझु बि कोन्हे। इनाम भट्टी साहब, IMF हिकिड़ी बैंक आहे, उहा कर्ज़ ॾींदी आहे ऐं व्याज वठंदी आहे। इन करे तव्हां इहो था चओ त IMF हुननि खे ॿुधाए त मुल्क कीअं तरक़ी कंदा आहिनि, इहो IMF जो कमु न आहे। इहो मुल्क जा जेके पंहिंजा विज़र्ड्स हूंदा आहिनि न, पंहिंजा जेके माहिर ऐं आलिम हूंदा आहिनि ऐं वॾा वॾा PhD स्कॉलर्स जेके मुआशियात ते ऐं ॿियनि ते, जेके हिन सॼे कुन मां मुल्कनि खे कढी सघनि था, डॉक्टर महबूब लक जहिड़ा माण्हू हुजनि जेकॾहिं, त पोइ उहो जेको आहे उहो कमु थी सघे थो। पर हिननि खां इहो कमज़ोर आहे ऐं हिननि जे ज़िम्मे हाणे 70% माण्हू त आहिनि ई कोन जी, जिन खे ज़लील थियणो आहे, जिन खे महकूम रहणो आहे, जिन खे ख़राबु थियणो आहे, जिन खे ॿ वक़्त, जीअं जमील साहब चयो त हिकु वक़्त जी मानी बि शल मिले, ऐं हिकिड़े अहिड़े अफ्रीका जे 70% असांजो पाकिस्तान अफ्रीका बणिजी वियो आहे। 30% जेको मिडिल क्लास ऐं मथियो तबिको ऐं एलीट क्लास, ही उन्हनि जो मुल्क वञी बचियो आहे। पॉलिसियूं बि उन्हनि जे लाइ आहिनि, नौकिरियूं बि उन्हनि जे लाइ आहिनि, रियायतूं बि उन्हनि जे लाइ आहिनि, सियासतूं बि उन्हनि जे लाइ आहिनि। बाक़ी कुल ख़ैरु थियो। तव्हांखे आख़िरी हिकिड़ी ख़बर वेंदे वेंदे हीअ ॿुधायां त वर्ल्ड बैंक चयो आहे त वाह, असां जेको तव्हांखे ॿोॾि सतायलनि जे लाइ पैसा ॾियणा कया, उहो बि असां 1 साल लाइ मुलतवी था कयूं। बिल्कुलु छो त डॉक्टर तव्हां बुनियादी तौर ते जेको पाकिस्तान में एनर्जी जो क्राइसिस आहे, उन एनर्जी जे क्राइसिस जे हूंदे असां सम्झूं था त असांजा पैसा बि बुॾी वेंदा। इन करे चयो त वल उन किस्से खे सिधो कयो। मूंखे त उन क़िस्म सिधो थींदो नज़र नथो अचे। जी, पाकिस्तान ॾेवाले में वञे न वञे, इहा सफ़ा गैर ज़रूरी ॻाल्हि आहे। इन सां कुझु कोन थो थिए। ठीकु आहे सर। पाकिस्तान जो चरखो नथो हले, ॾेवालो हुजे न हुजे, सो बिल्कुलु चरखो नथो हले ऐं इन नमूने हली बि नथो सघे। तव्हां ख़र्च वधायो ऐं इनकम घटायो, इहो मुल्क किथे बीहंदो? हिकिड़ो घर बि ॾिसो न, उहो ईअं ई आहे। इन करे ख़र्च घटायो, फुज़ूल माण्हू घटायो, इलाही मसइला आहिनि। ठीकु आहे डॉक्टर साहब। वर्ल्ड बैंक जो मां ज़िक्र कयो त आलमी बैंक पाकिस्तान जे लाइ 1 अरब 10 करोड़ डॉलर्स कर्ज़ जी जेका मंज़ूरी ॾिनी हुई, उहा ईंदड़ साल ताईं मुलतवी करे छॾी आहे, मतिलबु रोके छॾी आहे। ऐं ॿी वरी पाकिस्तान जे लाइ बुरी ख़बर इहा आहे त सऊदी अरब बि ऐलान कयो आहे त हाणे असां कंहिंखे बि गैर मशरूत कर्ज़ जेको आहे उहो न ॾींदासीं। महिरबानी जी डॉक्टर अयूब शेख साहब, अमर सिंधु साहिबा, थैंक यू सो मच। ऐं महिरबानी जी डॉक्टर प्रोफेसर इनाम भट्टी साहब, नसीर मेमर साहब, थैंक यू सो मच। ऐं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच सर। अहम ॻाल्हियूं थी वञियूं कि प्रोग्राम जे दौरान नाज़रीन मजमूई जेको ख़्यालु आहे पैनलिस्ट जो, उहो इहो आहे त पसे परदे जे पुठियां जेके आहिनि उहे ॻाल्हियूं अॻु में ई इन्हनि ॿिन्ही जमातुनि में हलनि पियूं, जमात इस्लामी ऐं पीपल्स पार्टी जे विच में। बाक़ी जेके बयानबाज़ी ॾियनि पिया, आजिज़ धामरा साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई, सईद गनी ॻाल्हायो या हाफ़िज़ नईमुर रहमान ॻाल्हायो, त इन्हनि प्रेस कॉन्फ्रेंसिस खे एतिरो संजीदा न वठणु खपे। ॿई जमातूं जेके आहिनि अॼु कंहिं न कंहिं फार्मूले ते राज़ामंद थी वियूं आहिनि। ऐं लॻे ईअं पियो त पीपल्स पार्टी जेका आहे उहा मेयरशिप त हथु खणंदी ऐं डेप्यूटी मेयर जेको आहे उहो पीपल्स पार्टी जो थींदो, मेयर जेको आहे जमात इस्लामी जो थींदो। अॻिते हली ॾिसंदासीं त इहो फार्मूला केतिरो कारगर साबित थिए थो। उन खां अलावा महांगाई जेका आहे उन ते पैनलिस्ट जो ख़्यालु इहो हुयो त 30% एलीट क्लास जेको मुल्क जो आहे उनखे महांगाई वधण सां को फ़र्क़ु ई न पवंदो। असुल में लोड़ींदो ऐं बुख मरंदो उहो अवाम जेको 70% आहे, जेको हिकु वेलो मानी खाइण जे लाइ बि परेशान आहे। उन ग़रीब अवाम वटि ॿियो को ऑप्शन बि न आहे त इन महांगाई खे बर्दाश्त करे। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु बि ॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।